बोड सटल सिंध में माण्हू रुगो अटे लटे ऐं अझे लाइ न पर मौत अचण जी सूरत में कफन जो बंदोबस्त करण में भी खुटी पवन था। अहिड़े ई हिकु अलमनाक दास्तान दादू वेझो ॻोठ पीरल खोसो में उन वक़्तु जनम वरितो जॾहिं भान जो ही रोड खां ॾिनल कट जे पाणीअ जे वहकरनि मां गुज़रंदे बदनसीब नौजवान आशिक अली पुट अली गुल खोसो ॿुॾी फौत थी वियो। सरकार ऐं इंतज़ामिया रिवायत मूजिब गाइब रही ऐं ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत नौजवान आशिक अली जो लाश हथ करे वरितो। इंतज़ामिया जी बेहिसी जी इंतिहा इहा थी त फौती नौजवान जे वारिसनि खे दादू मां कफन जी ख़रीदारीअ लाइ का बि ॿेड़ी न ॾिनी वई। फौती नौजवान जे मारोठ ख़बर ख़ान खोसे द्रावड़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त नौजवान जी ॻोल्हा लाइ बि इंतज़ामिया खे ॿेड़ी ॾियण जूं मिंथियूं कयूं हुयूं। हिननि ॿेड़ी न ॾिनी ऐं असांजो नौजवान मौत जे मुंहं में हलियो वियो। तक़रीबन 2 बजे खन माना वाक़ियो थियो आहे। असां पाण हुयासीं, असां पाण पंहिंजे हथनि सां माना कढियोसीं छोकिरे खे। उन खां बावजूद को बि माण्हू माना जेको सो हिते माना को बि माना न आयो आहे। हींअर ताणी माना अहिड़ो माना नुमाइंदो को बि माण्हू न आयो आहे। असां ॿ टे चकर वस वारनि खे माना गुज़ारिश कयोसीं त असांखे ॿेड़ी असांखे खपे। बराए महिरबानी असांखे ॿेड़ी जी सख़्तु ज़रूरत आहे। हिते माना 10-15 ॻोठ आहिनि असांजे खोसनि जा, पांवर आहिनि, कुंभर आहिनि, सैयद आहिनि। इहे वीचारा हिते ई आहिनि। उन्हनि जो अचणु वञणु आहे लंघ इहा ई आहे। इन जाइ ते वॾी माना असां कोशिशूं कयूं, शाम सुबुह माना फ़ोनूं राब्ता हर माण्हू सां असांजो। बहरहाल असांखे माना असांजो माना मुड़ुसु इन जाइ ते तड़पी माना जेको सो वीचारो माना गुज़ारे वियो। हींअर बि माना मयत असांजो परे पासे आहे। हिन जाइ ते हींअर बि ॿेड़ी मौजूदु न आहे। असां हिन पासे आहियूं, मयत हुन पासे आहे। खफन कीअं वठी वञूं, का शइ कीअं बि क्रॉस करे वञूं, कीअं टपी वञूं। परियों बि कटायल आहे, ओड़े पासे बि कटायल आहे। कमाल न को साईं गुलाम शाह, न को रफ़ीक जमाली साहिबु, इन्हनि माना राब्तो ई न कयो आहे हींअर ताणी। ओॾी महिल त ईंदा आहिनि, चवंदा आहिनि त भाउ हीअं कयो हीअं कयो हीअं कयो। बहरहाल हींअर माना असां त तड़पी पिया था माना ख़बर ख़ान खोसो चयो त असांजो नौजवान त मरी वियो पर संदसि कफन वठण लाइ बि ॿेड़ी न ॾिनी वई आहे। कुझु ॻोठाणा बाद में कफन वठी अचण में त कामयाब रहिया पर इहो कफन ॻोठ ताईं पहुचाइण बि हिकु वॾो मसइलो बणियल रहियो। पाणीअ जे ॾिनल कट जो फ़ासिलो त रुगो 300 फुटनि जो हो पर फौती नौजवान ताईं कफन पहुचाइण लाइ इहो फ़ासिलो 6 कलाकनि में बि तय न थी सघियो। नौजवान जो बेकफन लाश वधीक केतिरनि ई कलाकनि ताईं तदफीन जे इंतज़ार में पयल रहियो। फौती नौजवान जो बेकफन ही लाश ॼण त इहो सवाल करे रहियो हो त करप्शन जे राज में जीअण त हूअं ई ॾुखियो बणियल हो पर मरण खां पोइ बि सुकून न मिले त पोइ माण्हू केॾांहुं वञे। अहिड़नि बेहिस पत्थर दिल चूंडियल हुकुमराननि ऐं इंतज़ामी अमलदारनि खां पुछाणा केरु कंदो जिन खे कंहिं नौजवान जो बेकफन लाश ॾिसी बि को कहकाव नथो अचे।